सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। सदगुरु से सतरामदास साहब ने जब मिसाल हेलो शख्स उन्हें दामन में आएगा उनके जिक्र से मुझे जीवन में सदाई जगमगाहट हो गया कदे मुझे एतरो घणो कुछ हुआ इज्जत मान शान पैसो पदार्थ सब मुझे राजी हो गया वरी अचानक मुझे झटको ईंदो आहे मुझी सॼी वेंदी आहे इज्जत वेंदी आहे पैसो ई वेंदो आहे सभु कुझु वेंदो आहे मां परेशान थी वियो वरी मां चङो थींदो आहियां वरी पोइ दफ़ो मां तरी त मुंहिंजो जीवन सदाई जगमगाहट विया रहंदो आहे कॾहिं कीअं हूंदो आहे कॾहिं कीअं हूंदो आहे पर जॾहिं मां सुखियो सदागो खुशहाल शान मान वारो हूंदो आहे त मूंखे ॾाढो सुठो लॻंदो आहे पर जॾहिं मूंखे दुख तकलीफ़ ईंदा आहिनि रुसवाई मिलंदी आहे उहा बर्दाश्त न आहे थींदी तंहिंजे करे तव्हां अहिड़ी आसीस कयो जो मुंहिंजी ज़िंदगी में सुख ख़ुशियूं त सदाई हुजनि पर दुख मुंहिंजे जीवन में न अचे इज़त शान मान हुजे पर मुंहिंजी ज़िंदगी में कॾहिं रुसवाई न अचे तॾहिं साईं मुस्कुराया हाणे कहिड़ा ॾींहं कॾहिं हाणे ॾुखिया ॾींहं नथा थियनि तो सचे साईं सतरामदास साहब ने मूंखे चयो चई ॻाल्हि ईअं कर तूं सुबुह जो मालिक जो नाम ध्यान सिमरन करे पंहिंजे कारोबार कयो मालिक को रामन वठी करे ऐं तूं ॾींहं जो कमु धंधे कोन्हे आहे ऐं शाम जो जीअं वापसि अचे वरी हथ मुंहुं धोई या सनानु करे जेको बि सही में ध्यानु करे पोइ मालिक अदा तूं धन्यवाद कर जो शुक्र कर ऐं जीअं तूं कंदे तूं वधणु शुरू थी वेंदे पर जीअं तूं वधंदे वसंदे यादि रखजांइ कंहिंखो बि बदिलो न वठिजांइ कंहिंखे सताइजांइ न कंहिंखे ॾुखाइजांइ न अॻु मां साईं जो कॾहिं अहंकार न कंहिंखे ग़लति लफ़्ज़ या ग़लति तरीक़ो न अपनाइजांइ जेतिरा तुंहिंजो शेवा पहुचे उहा तूं करे सघजांइ जेतिरो चङो कंहिंसां हली सघे उहो हलजांइ पर कंहिंसां ग़लति न ॻाल्हाइजांइ ग़लति कजांइ न ग़लति हलजांइ न वधि इहो कजांइ ऐं हीअ आसीस वठी करे जॾहिं कुझु वक़्त खां बाद आयो ऐं अची करे सॼो साईं खे चयो हाणे मुंहिंजी ज़िंदगी एतिरी सुठी गुज़रंदी इज़त शान मान पैसो पदार्थ सभु कुझु आहे सभु मूंखे भाईंदा आहिनि सभु ॾाढो प्यारु कंदा आहिनि ऐं आहे बि सभु कुझु ऐं मूंखे वरी का दुख बि कोन्हे तंहिं करे आसीस करो बसि सदाई बणी रहे ऐं मुंहिंजे जीवन में जगमगाहट बि न आहे तॾहिं साईं खे चयो छा आहे साईं इंसान जी हिकिड़ी आदत आहे जॾहिं असांखे दुख तकलीफ़ परेशानी ईंदी आहे त पोइ असां मालिक खे पुकारींदा आहियूं बर्दाश्त कंदा आहियूं चङा थींदा आहियूं मालिक खे संभालींदा आहियूं शेवा कंदा आहियूं अॻे रस्ते ते वेंदा आहियूं पर जीअं जो फल मिलंदो आहे असां चङा थियणु शुरू कंदा आहियूं वधणु शुरू थींदा आहियूं पोइ जीअं ई असां थोरो वधंदा सभ खां पहिरीं असां उन मालिक खां परे थींदा असां चवंदासीं असां जीअं थोरो वधंदा असां सभु कुझु कंदा कारोबार हुजे उथी वेठी हुजे दोस्ती हुजे पार्टियूं हुजनि घुमणु फिरणु हुजे काॾे काॾे वेंदासीं सभु कुझु कंदासीं लेकिन असांजी शिकायत सिर्फ़ु हिकिड़ी ईंदी आहे भई मंदरु वञिणो आहे नेम करिणो आहे ध्यानु करिणो आहे उन वक़्तु मूंखे टाइम न मिलंदो मां एतिरो बिज़ी थी वञे मूंखे कुझु बि कोन्हे जॾहिं इहो सभु कुझु कंदासीं कंपनियूं हुजनि घुमणु फिरणु हुजे सभु कुझु असांजो टाइम में घणो वेंदो आहे सिर्फ़ु असां मंदर को सत्संग को मालिक जे सिमरन को मंदरु वञण को असां चङे कम को सभु पहिरियों पोइ न थींदासीं ऐं जीअं ई असां मालिक को परे थींदासीं जेको रहमत वरितीसीं तीअं असां में अहंकार ऐं वॾाई अचणु शुरू थी वेंदी तकबर अचणु शुरू थी वेंदो छाकाणि सीस सभिनीनि जो झुकियो ई न असांजी निवड़त ख़तमु थी असां में अहंकार आयो ऐं जॾहिं अहंकार आयो त पोइ असां माण्हू खे माण्हू न सम्झंदासीं किलो मकिलो सम्झंदासीं कंहिंजी केला कंदासीं कंहिंखे घटि वधि चवंदासीं कंहिंखे थी बटण जी कोशिशि कंदासीं भई कोई मत असां उहो अॻिते निकिरे उनखे पोइ करण जी कोशिशि कंदासीं हो बजाए चङो थियण जे असां सभु पुख़्ता कमु कंदा वेंदासीं तो जेको असां नेम ध्यानु सिमरन मालिक जी आसीस चङाई अॻु में पुञ वेठा कयासीं असां मुंहिंजो फल मिलियो असां वधियासीं चङा थियासीं
कर्म जो फल मिलियो। वरी जॾहिं पंहिंजा उबता कर्म कयासीं, जंहिं महिल चङनि कर्मनि जो फल पहिरियों जो पूरो थियो ऐं पोयां जेको उबता कयासीं उन जो फल शुरू थियो, असांखे दुख मिलणु शुरू थियो, तकलीफ़ अचणु शुरू थी वई, वरी असां पोइ ते पइजी विया। वरी जीअं पोइ ते पवंदा, वरी मालिक खे यादि कंदा आहियूं, वरी अरदास कंदा आहियूं, वरी थोरो वधंदा आहियूं, वरी अहंकार वरी पोइ ते वेंदा आहियूं। असांजो जीवन सदाई डगमगाहट जो शिकार रहंदो आहे, असां सदाई परेशान रहंदा आहियूं, कॾहिं असां सुकून जो साह खणी बि न सघंदा। पर जॾहिं तूं हर रोज़ मालिक जो सिमरन नाम जाप कयो, इहा आशीर्वाद वरिती ऐं जेको कमु कयो सभु सां चङो हलियो, सभु सां बहितर व्यवहार कयो, सभु जी आसीस पाती, जेको पोइ कंहिंखे सतायो ई न, ॾुखायो ई न। जॾहिं कोई ग़लति कमु कयो न त असांखे उबता ॾींहुं छो ईंदा, जेको सत्कर्म कयोसीं, चङाई कईसीं, मालिक जी रहमत सिमरन कईसीं, उनजो फल सदाई सुख शान मिलंदो रहियो, असां वधंदा वसंदा ख़ुशहाल रहंदा। तंहिंजे करे उन सॼे साईं चयो असांखे मालिक अहिड़ो त बनायो आहे, असांजे जीवन में पंहिंजो दुख जो कोई फ़र्क़ु न पवंदो, लेकिन सुखनि खां बाद दुख न अचंदव। असांजो पहिरियों इज़त न हुजे कोई फ़र्क़ु न पवंदो, लेकिन शान मान वारो थियण खां बाद वरी रुसवाई न अचंदव। असांखे पहिरियों घर में कुझु न हुजे कोई फ़र्क़ु न पवंदो, लेकिन हरियो भरे करण खां बाद वरी कमी न थिए।